मेड़ मां ख़बर ईंदड़ मेड़ जे बी सेक्शन पुलिस 15 इंचार्ज ज़ियादतियुनि पुलिस पारां घरनि में गिणण ऐं 2 ॼणनि खे खंबे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ खोसा बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि पारां वहीद कोसो, नवीद, मिसमात, ज़ेबा, अफशां, ज़ीनत कोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इंडस हाईवे ते मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि इंडस हाईवे ते रुकावटूं रखी इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि लाड़काणीअ कराची वेंदड़ गाॾियुनि जो कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते हिननि चयो त कोसा बिरादरी ऐं ज़रदारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जो पाण में संगावती तकरार हलंदड़ आहे, जंहिं जो अदालत में केस हलंदड़ आहे। पर मेयर जे बे सेक्शन थाणे जो वॾो मुंशी खुदा बख़्श ज़रदारी ऐं 15 इंचार्ज इलाही बख़्श ज़रदारी बिरादरी जी हिकु धुर जी वंगार वांदे असांजे घरनि नूरानी कॉलोनी ते वॾनि अटालनि समेत चढ़ाई करे घरनि में घिड़ी मर्दनि औरतुनि ते तशदुद करे रतो रत करण बाद पुलिस असांजे घरनि मां 3 माण्हुनि मेहताब गाॾई, कोमल कोसो ऐं भुट्टो खे खंबे गुम करे छॾियो आहे। हिननि घुर कई आहे त वाक़े जी जांच करे बिना जाइज़ घरनि में घिड़ी तशदुद कंदड़नि ख़िलाफ़ क़दम खणी गिरफ़्तार कयलनि खे आज़ाद कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।